अस्सलाम वालेकुम जी। तो अवाजे क्या हाज़ुर है अवाजो होस्ट अवाजो दोस्त यार मोहम्मद बलोच। तो अभी मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहा आहियो विलेज ब्लॉग। तो तव्हां सोचींदा हूंदा त मुझे बैक साइड ते कहिड़ो साउंड है। तो नाज़रीन सिंध जी ॻाल्हि त अलॻि है। सो ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में जिते जिते मुंहिंजी वीडियो हली रही है ऐं उन्हनि खे आउं इहो ॾेखारणु चाहियां थो त असांजे सिंध में ज़मीननि खे पाणी कीअं ईंदो आहे। ठीकु है। तो इंग्लिश में आउं ट्रांसलेशन करियां पर इंग्लिश मूंखे एतिरी अचे कोन थी। ऐं वीडियो खे छेड़े ताईं ॾिसंदा लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कंदा। तो तव्हांजी महिरबानी असांजी वीडियो ॾिसण लाइ टाइम करियो। ठीकु आहे। तो नेक्स्ट टाइम अवांजे लाइ हिकिड़ो अहिड़ो व्लॉग खणी ईंदुसि। तो उन में अव्हांखे हिकिड़ो नई शइ ॾेखारींदुसि। तो उन ई वीडियो में ॻाल्हियूं कंदासूं। तो अव्हांखे मिशन जो दीदार करायां। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मिशन ॾेखारियूं था। मिशन जे भरिसां अॼु पाणी जो वारो लॻो पियो आहे ऐं असांजो हिकिड़ो बहितरीनु दोस्त आयो आहे फेरी जोन पासे। कहिड़ो हाल आहे ख़ैर दोस्त यार? हा हाणे हमरान खे चयो यार लाइक कनि सब्सक्राइब कनि फॉलो कनि शेयर कनि। चओ भला बाबा साईं जेको सभु चवे पियो उहो करियो, बाक़ी न कंदा त उहा मुंहिंजी मर्ज़ी यार। ॿियो छा कंदा यार? चओ